शबनम केरे बड़ी दादा मुझे सहरो मुझा ॾेर सिकंदर मौलवी जेको मुंहिंजो सहरो आहे ऐं जेको मुंहिंजो ॾेर आहे यूनुस कासिम ऐं इहो ज़मान सलीम ऐं ॿियो इरफान उन्हनि जो मामो आहे उहो विड़ियो आहे मूंखे बंदूक पिया आहिनि जिन्हनि मूंखे पाड़े वारनि बचायो आहे मां भॼी मुंहिंजे भाउ खे बदिरायो हुन कुहाड़ी वरी खई मूंखे जो बंदूक पिया आहिनि हुन वरी कुहाड़ी खई जे असांखे कुहाड़ी थोड़े काल बि पुलिस आंदऊं अॼु बि पुलिस आंदऊं मुंहिंजे भाउ खे ॿधियऊं त वरी मां पोयां लॻसि त कॉलोनी पंहिंजी मां भाउ जे पोयां दिलि जो मरीज़ आहे शुगर जो त मां जो पोयां आयुसि त मूंखे नज़ीर पवर पुलिस वारो आहे उन चयो तूं पोयां ईंदीअ मां तोखे अंदरि करे छॾींदुसि मां चयुमि भाउ आहे ते अंदरि कंदुसि मां वरी थाणे ते वियसि उते जीअं वियसि नज़ीर मूंखे वारनि मां वठी थपूं हुयूं चई निकिर मुंहिंजे भाउ खे धमकियूं ॾिनई चई लेडीस पुलिस मां घुरायो आहिनि जो बिलो थो कयो मूंखे थपूं हुई मुंहिंजा वार पटी चई तूं निकिर मूंखे थेला ॾेई कढी वरी आयुसि हिते धक लॻाई अस्पताल इमरजेंसी में उन्हनि चयो वियमि घर वञी ॾेखारिया वियमि घर वारनि वरी चयो असांजो कमु न आहे वरी मोटियासीं हिननि चयो कुझु बि न असां न कंदासीं वरी अची हिते पासड़ो वसायो त मूंखे मां चयो बंदूक खणंदा जेसीं ताईं कोरट खुले काॾे वञा न भाउ न भेण अम्मा छा नालो अथई ज़ाती केरु अम्मा सुहाग किथे वेठा हो अम्मा गुलज़ार कॉलोनी ऐं सिकंदर मौलवी मुंहिंजो पुटु मूंखे बंदूक